खिब्रो में पुलिस जो एक हफ़्ते खां मंशियात ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। केतिरनि ई मंशियात फ़रोशन खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिप्रो ऐं भरपासे जे इलाइक़नि में केतिरे ई अरसे खां मंशियात वखर जियां विकामी रही हुई। शायदि अॼु बि विकामंदी हुजे, पर अॻु जे भेट में घटिताई ज़रूर आई आहे। छाकाणि गुज़िरियल हफ़्ते खां खिप्रो पुलिस पारां मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वियूं आहिनि। पुलिस पारां लॻभॻि 15 मंशियात फ़रोश डीलरनि खे गिरफ़्तार करे मथिन केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। मशहूर चवणी देर आया पर दुरुस्त आया। ख़ैर, समाज ऐं नौजवान नसुल जे बहितरी लाइ मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई हिकु सुठो ऐं साराह जोॻो अमल आहे, पर ॾिसिजे इहो अमल केसिताईं जारी रखियो वेंदो। खिप्रो पुलिस जी दावा पंहिंजे जाइ ते, पर छा वाक़ई मंशियात ख़िलाफ़ अमली जिदोजहद कई वञे पई? छा हाणे वाक़ई खिप्रो में मंशियात जो ख़ात्मो थी वियो आहे? ज़िम्मेवार शहरी, सियासी ऐं समाजी अॻुवान कुझु हिन रीति यहाँ भी लिक छिप में तव्हां ॾिसंदो त किथे तव्हांखे खारियूं सोपारियूं गुटको या उन खां पोइ काफ़ी जेके मंशियात जूं शयूं आहिनि उहे लिक छिप में मिलनि पियूं। किथे घरनि में जी माण्हू हलाइनि पिया, पर उन्हनि खे जेका घणी पोयां पुठ भराई उहा सियासी माण्हुनि जी आहे, सियासी चूंडियल माण्हुनि जी आहे। असां तॾहिं साराईंदासीं, तॾहिं साराइण जो जोॻो थींदो जॾहिं मुस्तक़िल तौरु ॿार बचो नंढो वॾो पको सभु चए त मंशियात जेका आहे खिपरे में जा पाड़ा पटिजी वई। मंशियात जूं पाड़ूं पटणु मतिलबु एतिरो आसान कोन्हे। ठीकु आहे, पुलिस कोशिशि करे पई इहो अमल साराह जोॻो आहे, हिकु बहितर अमल जे वाखाण करणु खपे। ठीकु आहे, पर ॻाल्हि असल में इहा आहे त इहा वाक़ई इहो अमल इस्तक़ामत इख़्तियार कंदो या आर्ज़ी तौर ते जेको आहे हिननि खे रोकियो वियो आहे, को टारगेट मिलियल आहे कुझु माण्हुनि जे लाइ, भई एतिरो हिकिड़ो तइदादु आहे, अंग आहे जेको पूरो करिणो आहे, ऐं उनखां पोइ वरी जेका असां हिकिड़ी छूट ॾेई छॾिणी आहे। जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ त सरासर ग़लति आहे। असेंबली कानून साज़ी करे, जेसि तक कानून साज़ी न थींदी हिकिड़े मंशियात फ़रोश खे जलींदो, ॿिए खे जलींदो। 3 ॾींहं इहो 15 ॾींहं 10 ॾींहं एक्टिविटीज़ हले थी, पुलिस सरगर्म थिए थी, उन खां पोइ पुलिस हथियार फिटा करे थी हले। छो ॻाल्हि सम्झ में नथी अचे। जेकॾहिं इदारा पंहिंजो रोल प्ले कनि ऐं जेकॾहिं इदारा पंहिंजो कमु कनि त यकीनन ख़तमु थी सघे थी, छो न थी सघंदी। ॿिए पासे SHO खिप्रो मोहम्मद असलम बिलो जी दावा कुझु हिन रीति आहे। डिस्ट्रिक्ट सांगड़ खे मंशियात खां पाक कंदासीं। हिन चंद ॾींहंनि में 10 खां 12 FIR मां दाख़िल करे चुको आहियां, जंहिंमें लाखों पुड़ियूं जेके मां रिकवर कयूं आहिनि ऐं उहे माण्हू ॿधी जेल भीड़ा कया आहिनि। कोशिशि कयूं था त असां सज़ाऊं ॾियारियूं ऐं जज साहब खे बि रिक्वेस्ट कयूं था त उन्हनि खे हिते न रखे, उन्हनि खे सेंट्रल जेल सांगड़ मोकिलींदो वञे, जीअं आइंदा जे लाइ हू वरी इन्ही पासे ॾे हुननि जो रुझान ई न थिए। दोस्तनि खे रिक्वेस्ट कयूं था त उहे असांजी हिन में मदद करनि त असां हिन जेके किने मर्ज़ में असांजो नौजवान नस्ल तबाह थिए पियो उहो बची सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बहितर कानून साज़ी जोड़े मंशियात ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे अमली तौर जिदोजहद कई वञे, जीअं ख़ासि करे नौजवान नस्ल तबाह थियण खां बची सघे। कैमरामैन अज़ीज़ हाले पोटो सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिप्रो।